मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, हर इंसान पंहिंजे नेचर जे अॻियां, ख़ालिक़े काइनात जे अॻियां, ज़मीर जे अॻियां जवाबदेह हूंदो आहे। हीअ जेका दरिया खे बचाइण जी जदोजहद आहे, उते बि बाज़मीर माण्हू पंहिंजो किरदारु था अदा कनि। के माण्हू करप्ट माण्हुनि खे दुनिया में ज़ाहिर था कनि, उन्हनि खे मां ख़िराज तहसीन थो पेश करियां। जेके माण्हू अल्लाह तबारक व तआला जी क़ुरान जी उन आयत मुताबिक़ यअमरून बिल मअरूफ़ व यनहून अनिल मुनकर, उहे इंसान मुतक़ी ऐं परहेज़गार आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि सां मुहबत कंदो आहे। रब काइनात वटि हुननि जे लाइ वॾा इनाम ऐं इकराम आहिनि, जेकी चङाई चवंदा आहिनि ऐं बुराई खां रोकींदा आहिनि। पहिरियों त बुराई कंदड़ सां विढ़णु घुरिजे। जेकॾहिं नथो विड़ी सघिजे त उनखे मुंहं ते चवणु घुरिजे त तूं बुरो थो करीं। जेकॾहिं मुंहं ते बि नथो चई सघिजे त उन खां दिलि में नफ़रत कजे। इहा अज़अफ़ुल ईमान जी अलामत आहे, उनजो ईमान कमज़ोर आहे। वेड़ छाखे चइबो आहे? जदोजहद छाखे चइबो आहे? बग़ावत छाखे चइबो आहे? जेको माण्हू जबर करे, जेको माण्हू धरती जो सौदो करे, जेको ज़रई ज़मीनूं तबाही ऐं बर्बादी जे हमकिनार करे, जेको समाज खे रुसवाई ऐं तबाही खां सवाइ कुझु न ॾेई सघे, महज़ उन जे करे त हुनखे मुआशी तौर ते पंहिंजे बचनि खे ताक़तवर करिणो आहे ऐं पाण जे लाइ ज़िंदगी जूं सभई सहूलियतूं हासिलु करणियूं आहिनि। पोइ सोसाइटी बर्बादु थिए, ज़मीनूं बर्बादु थियनि, मुआशिरो बर्बादु थिए ऐं धरती जी जेका फर्टिलिटी आहे, जेका ज़मीन जी ज़रख़ेज़ी आहे, उहा केतिरी बि उनखे कापारी धकु लॻे त भली धकु लॻे, पर पंहिंजे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ एतिरी दौलत ठाहे वञणी आहे जेको औलाद हमेशह सुकून में रहे। पर मोहतरम साथियो, जेकॾहिं उन्हनि खे सुकून हराम जे पैसनि मां मिले त पोइ हिते हराम जे पैसनि वारा माण्हू तमामु घणो अज़ियतुनि में आहिनि, सुकून खां ख़ाली आहिनि। मां इन सां इतफ़ाक़ कयां थो त ग़रीब माण्हू बि परेशान आहिनि, पर हितां जो अमीर उहो माण्हू जेको ॿियनि जो खून पी करे, ॿियनि जो मांस कटे गोश्त करे जंहिं खाधो आहे, जंहिं ॿियनि जो रतु पीतो आहे, उहो वधीक अज़ियतुनि में आहे, सऊबतुनि में आहे, अक़ूबतुनि में आहे ऐं जबर में आहे, ॾाढ में आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जी गिरफ़्त में आहे। छो त रब काइनात फरमायो आहे, इन बतश रब्बक लशदीद, तहक़ीक़ रब जी पकड़ तमामु घणी सख़्तु आहे। देर गीरद सख़्त गीरद मरतुरा, तोखां पकड़ देर सां कंदो, पर देर करण खां पोइ जॾहिं तोखे पकड़ कंदो त कुझु बि तोखे बचण लाइ न बचंदो। त पोइ जॾहिं हीअ धरती, जेका पुरअमन धरती, जेका ईमानदार धरती, जेका अनसा जी धरती, जेका ग़रीब परवर धरती, जिते असांजा ख्वाब ॾिसण वारा उहे स्टूडेंट, जेके स्टूडेंट लाइफ में इहो सोचींदा आहिनि त हू सुठा इंसान बनबा, मुआशिरे खे सुठनि बुनियादनि ते इस्तवार कंदा ऐं समाज खे बहितर बुनियादनि ते खणी वेंदा, पर जॾहिं उन्हनि खे उहिदा मिलंदा आहिनि त उहे 100 सैकड़ो पंहिंजे कयल कमिटमेंट खां फिरी वेंदा आहिनि ऐं उहे माण्हू उहो कुझु कंदा आहिनि जेको समाज में ॾिसंदा आहिनि। माण्हुनि खे वॾी गाॾी ते ॾिसी करे ऐं पाण महरूमी ऐं कमतरी में वञी करे उते वॾियूं गाॾियूं हासिलु करण जी जुस्तजू कंदा आहिनि। पोइ वॾियूं गाॾियूं हासिलु उहे करे सघंदा आहिनि जेकी हराम खाईंदा आहिनि, जेकी माण्हू सां ज़्यादतियूं कंदा आहिनि, जेकी कमीशनूं खाईंदा आहिनि, जेकी बजट खाईंदा आहिनि, जेकी बजट जा पैसा समाज खे बहितर बनाइण जे लाइ, ज़मीनुनि खे बहितर बनाइण जे लाइ, इदारनि खे बहितर बनाइण जे लाइ, हिन इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बनाइण जे लाइ ईंदा आहिनि, उहे सभु पाण खाई वेंदा आहिनि। मोहतरम साथियो, मुंहिंजे मथां इहो फ़र्ज़ु आहे ऐं मां सम्झां थो त उन जे लाइ मूंखे कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रणो पवे थो ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं मूंखे ऑफर्स थींदियूं हूंदियूं ऐं छा छा मूंखे माण्हू ऑफर कनि था। हीअ जेके मां वीलाग भरियां थो, इहे पंहिंजे अंदर जे इंसान में जे आवाज़ मुताबिक़ पंहिंजो आवाज़ क़ौम ताईं मुंतक़िल थो कयां। हीअ आवाज़ क़ौम जी अमानत आहे। हीअ अब्दुल हकीम चांडियो हिन क़ौम जी, हिन धरती जी अमानत आहे। जेकॾहिं मुंहिंजो इल्मु, मुंहिंजो शऊर, मुंहिंजो फ़हम, मुंहिंजो तदब्बुर, मुंहिंजो अक़ुल, मुंहिंजी सलाहियत, मुंहिंजी मज़हबी तालीम, मुंहिंजी वकालत या मुंहिंजी ज़िंदगी जो जेको मूंखे तदब्बुर मिलियो, अक़ुल मिलियो,
जेकर मां हितां जे माण्हुनि खे हक़ीक़तुनि खां बेख़बर रखां ऐं माण्हुनि सां कंप्रोमाइज़ करियां, इन जे करे त फ़लाणो ताक़तवर आहे, उनजे एबनि ते नाहे ॻाल्हाइणो, फ़लाणो माण्हू दौलत जे नशे में तमामु धुत आहे, उनजे ख़िलाफ़ु नाहे ॻाल्हाइणो, फ़लाणो माण्हू ताक़त जे करे इक़्तिदार जे मसनद ते वेठल आहे, उनजे ख़िलाफ़ु नाहे ॻाल्हाइणो, फ़लाणे माण्हू करप्शन करे अरबे रुपया कमाया आहिनि, उन्हनि वटि अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके नुक़सानु ॾेई सघनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायां त पोइ छा एतिरो कंप्रोमाइज़ करणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंप्रोमाइज़ कयो कॾहिं बि न कई। काफ़रनि खे चई न, या अय्युहल काफ़िरून ला आबुदु मा ताबुदून वला अंतुम आबुदून मा आबुदु वला अना आबिदु मा अबदतुम वला अंतुम आबुदून मा आबुदु लकुम दीनुकुम वलिय दीन। ए काफ़िरो, जंहिंजी मां इबादत थो कयां उनजी तव्हां नथा कयो, जंहिंजी तव्हां था कयो उनजी मां नथो कयां, जंहिंजी मां कयां थो उनजी तव्हां नथा कयो, जंहिंजी तव्हां था कयो उनजी मां नथो कयां, उन जे करे तव्हांजो दीन तव्हांजे लाइ, मुंहिंजो दीन मुंहिंजे लाइ। इहो आहे इस्तक़ामत। त मां तव्हांजे फ़िक्र जी तकलीफ़ न कंदुसि, तव्हांजे फ़िक्र जी पोइलगी न कंदुसि। तॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न त हिकु हथ ते सिजु लही अचे इहो मुमकिन आहे, ॿिए हथ ते चंड लही अचे इहो मुमकिन आहे, पर मुहम्मद बिन अब्दुल्ला पंहिंजो हक़ ऐं सदाकत वारो अलम जेको हथ में खयों अथई इहो छॾे इहो नामुमकिन आहे। हीअ जबल सोन जा थी वञनि इहो मुमकिन आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे राय निजात वारी ॻाल्हि जेका रब काइनात जे तरफ़ां वही जिब्रील जे थ्रो हुन त पैगाम पतो आहे क़ुर पाक जी शिकिल में, उन तुम दस्तबरदार मुहम्मद बिन अब्दुल्ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि न थींदो। तहिड़ी तरह मुंहिंजो ही वाइदो आहे पंहिंजे धरती जे माण्हुनि सां, मुंहिंजे धरती जे मज़लूम मजबूर बेवस ऐं नादार जेके माण्हू अटे जे लाइ परेशान आहिनि, जेके माण्हू पंहिंजे बचनि खे राति जो खीर नथा पीआरे सघनि, जेके माण्हू पंहिंजे बचे खे जॾहिं उञ थी लॻे खीर जी तड़प थी थिए, माउ जे ते छाती में थञ कोन्हे उनखे पाणी पीआरे करे उनखे आहे बि अलाह मुंहिंजे बचिड़े जो अलाह अहिड़े क़िस्म जा आसरा ॾेई करे पंहिंजे बचे ते थपकी हणी हणी उन बचे खे निंड थी कराए। उन वटि खीर जे लाइ पैसा कोन्हनि, दवा जे लाइ पैसा कोन्हनि, बचो पढ़ण जे लाइ वञे थो उन बचे जे लाइ पैसा कोन्हनि, उनजे मुक़ाबले में पैसा कंहिं वटि आहिनि, पैसा कंहिं गॾु कया आहिनि। हितां जे करप्ट कामोरे, हितां जे करप्ट सियासतदान, हितां जे करप्ट हितां जे उन माण्हू भली उहो समाजी अॻवान ई हुजे, मज़हबी अॻवान हुजे, पर जॾहिं बि करप्शन कई आहे उहे अमीर तव्हांजे या असांजे साम्हूं आहिनि। अॼु मां उन हिकु करप्ट एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जे मुतालिक़ उन हिकिड़े लुटेरे जे एबनि ते ॻाल्हाईंदुसि त उहो छा हुयो ऐं उन माण्हू कीअं मुख़्तसिर मुदत में एतिरी मिल्कियत ठाही। अॼु मां उन माण्हू ते ॻाल्हाईंदुसि। उहो माण्हू केरु आहे? एग्रीकल्चर एक्सटेंशन में 1980 में टंडोजाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में उन MSc में दाख़िला वरिती ऐं उहो माण्हू जॾहिं MSc जो स्टूडेंट हूंदो हुयो त उते अंब चोरी कंदो हुयो, बाग़नि मंझां ॼमूं ॿेर चोरी कंदो हुयो, ॿेर ऐं ॼमुनि जा टोकरा भरे उते खपाईंदो हुयो चोरी जा। ऐं जॾहिं अंब चोरी कयईं त हिकिड़े दफ़े पकड़िजी पियो, अंब चोरी कंदड़ स्टूडेंट पकड़िजी पियो ऐं जॾहिं पकड़ियो त उन वक़्त जो मीर रसूल बख्श तालपुर ऑफ टंडोजाम जेको सीनेटर हुयो उतां जो, उहो अक्सर करे हबीबगंज टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी ब्रांच हबीबगंज ज़रई ब्रांच में वेंदो हुयो। उन वक़्तु मैनेजर हूंदो हुयो उते मरहूम निसार अहमद विसड़ो। निसार अहमद विसड़े जी सिफारिश ते मीर रसूल बख्श तालपुर फ़ोन कई ऐं इहो माण्हू उन में जेल मां आज़ादु थियो। हुनखे 200 रुपया महीनो ख़र्ची मिलंदी हुई। उहो केरु आहे? उनजो नालो तव्हांखे ॿुधायां। भली दौलतमंद हुजे हींअर, भली हुन वटि अलाए छा छा हुजे, पर हुनजे अंदर में पहिरियों बि चोरी हुई। स्टूडेंट लाइफ में बि चोरी कंदो हो, ॿेर ॼमूं अंब पाण खाईंदो हो, टोकरा खणी खपाईंदो हुयो, जेके अंब बचंदा हुआ त उहे ॻोठु खणी ईंदो हुयो। उनजो ॻोठु कहिड़ो हुयो, उनजो तालको कहिड़ो हुयो? उनजो ॻोठु मेहड़ तालकी शाह पंजे जे भरिसां
दादू केनाल ते कप ते छजड़नि जो ॻोठु आहे ज़िले दादू में। उन नालो आहे हिदायतुल्लाह छजड़ो, जंहिं 1980 में MSc में दाख़िला वरिती। अॼु मां हिदायतुल्लाह छजड़े जे मुतालिक़ पंहिंजो विलाग ठाहे रहियो आहियां ऐं तव्हां क़ौम ताईं इहो पैगाम थो पहुचायां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, वधि में वधि मुंहिंजे हिन चैनल खे शेयर करियो, पाण ॿुधो फुल सॼो मुंहिंजो चैनल जेको विलाग आहे ॿुधिजो, ऐं उन खां पोइ ॿियनि दोस्तनि खे बि शेयर करे चइजो त हीउ ॿुधो त हिदायतुल्लाह छजड़ो जंहिं 80 में दाख़िला वरिती, 90 में एडाक बुनियादनि ते नौकिरी कई, 94 में कमीशन आई, 94 में कमीशन में फेल थियो। जीअं चवंदा आहिनि त उहो पंहिंजो नालो हिकिड़ो कहावत आहे चवणी आहे त एतिरो होशियारु आहे जो पंहिंजो नालो अंग्रेजी में लिखंदो आहे ऐं पंहिंजे पीउ जो नालो सिंधी में लिखंदो आहे। हीउ एॾो होशियारु हो, कापी कई, सॼी ज़िंदगी कापी कई, का क्वालिटी कोन हुअसि, का अहलियत कोन हुअसि, मिज़ाजनि मुजरिम हुयो जेको अंब चोरी कंदो हुयो बाग़नि मंझां। अंब चोरी करण जे करे उन ते FIR दाख़िल थी ऐं पोइ FIR जेका दाख़िल थी निसार अहमद विस्तड़े मीर रसूल बख्श टालपुर उन वक़्तु सेनेटर टनुजाम वारे खे चयो जंहिं हुन माण्हू खे हिदायतुल्लाह छजड़े खे आज़ादु करायो जेल मां, जंहिंजे अंदर में शुरूआत में बि करप्शन हुई पर मौक़ियो कोन हुअसि। जॾहिं मौक़ियो हुनखे मिलियो 90 में आयो एडाक बुनियादनि ते, 94 में कमीशन क्वालिफाई न करे सघियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब आहे शहीद। 94 में जेकी बि एडाक जा मुलाज़िम एग्रीकल्चर एक्सटेंशन जा उन में हिन खे पको कई ऐं ॿिया बि पका थी विया। हाणे 17 में ई माण्हू साईं पची वियो हिदायतुल्लाह छजड़ो साहिबु। 17 जी कमीशन, 18 जी कमीशन जेको 17 जी क्वालिफाई न करे सघियो, उन वक़्तु जो डायरेक्टर जनरल मलक जेको हिन ते तमामु घणो महिरबानी हुयो ऐं सबऑर्डिनेट स्टाफ जेके ख़िदमतूं कंदो आहे वॾनि ऑफिसरनि जूं, उन ते वज़ाहत नथो करियां। सभई तव्हां मुंहिंजूं भेणूं बि सम्झंदियूं हूंदव, छो त मूंखे न्यूज़ीलैंड ॿुधे थी पई, ऑस्ट्रेलिया ॿुधे थी पई, इराक ईरान ॿुधे थो पियो, हिंदुस्तान थो ॿुधे, इंग्लैंड थी ॿुधे, कैनेडा थी ॿुधे, मुंहिंजूं भेणूं थियूं ॿुधनि, मुंहिंजा भाइर था ॿुधनि, मुंहिंजा पोड़ा था ॿुधनि, मुंहिंजा मासूम था ॿुधनि। मां हुननि जे आॾो अहिड़ी का बि ॻाल्हि कोन कंदुसि, पर इहो ज़रूरु चवंदुसि त वॾो ऑफिसर जॾहिं पंहिंजे सबऑर्डिनेट स्टाफ ते महिरबानी थींदो आहे ऐं सबऑर्डिनेट स्टाफ कहिड़े क़िस्म जूं सर्विसिस रेंडर कंदो आहे ऐं ख़िदमतूं सरंजाम ॾींदो आहे त वॾो ऑफिसर उन ते महिरबानी थींदो आहे। उहे कम सभु हिदायतुल्लाह छजड़े कया। तॾहिं डायरेक्टर जनरल मलक साहिबु हिन जे लाइ कमीशन में हिकिड़ी नई पोस्ट क्रिएट कराई। हिक नई पोस्ट क्रिएट कराए उनखे 18 ग्रेड जी कमीशन जे पोस्ट लाइ एग्ज़ामिनेशन में अपीयर कराई ऐं उहा क्वालिफाई कराए उहे हिनखे 18 ग्रेड में आंदी। प्यारा साथी, प्यारा ॿार, मुंहिंजे धरती जा वारस, सिंपल MSc जेको करे अचे उहो एग्रीकल्चर जे हेॾे वसी शोबे एक्सटेंशन खे कीअं डील कंदो। इनखे त वॾा ब्रॉड माइंडेड माण्हू हुजनि, PhD होल्डर हुजनि जेके इहे इदारा हलाइनि। रिसर्च तबाह थी वई, एक्सटेंशन तबाह थी वई। छो तबाह थी? अहिड़नि माण्हुनि जे करे, इमदाद मेमण जे करे, हिदायतुल्लाह छजड़े जे करे ऐं ॿियनि माण्हुनि जे करे बि, जंहिंजो ईंदड़ वक़्त में वरी ॿियो विलाग करे एग्रीकल्चर एक्सटेंशन जे मुतालिक़ मां तव्हां सां मुखातिब थींदुसि। त ही माण्हू मलक जी महिरबानी सां डायरेक्टर जनरल थी वियो। 17 ग्रेड ई पास न कई कमीशन, 18 जी कमीशन पास करे वियो। ही माण्हू सेप्टेंबर 2023 में डायरेक्टर जनरल जी पोजीशन तां 20 ग्रेड में हिन माण्हू रिटायर कयो।
ही माण्हू रिसर्च जो बि डायरेक्टर जनरल रहियो, एक्सटेंशन जो बि डायरेक्टर जनरल रहियो ऐं प्रोजेक्ट डायरेक्टर रहियो सवाब जो। उतां हिन अरबे रुपया कमाया। ही माण्हू हिन माण्हू जेको बिज़नेस कयो दवाउनि जो, जेके ही नाक़िस क़िस्म जूं दवाऊं ई जेको खपाईंदो हुयो, दवाऊं जेके नाक़िस क़िस्म जूं खपाईंदो हुयो, उन मज़ा हिन खे 10 करोड़ रुपया 10 करोड़ रुपया हर महीने में कमीशन मिलंदी हुई। नाक़िस क़िस्म जूं नंबर 2, नंबर 3, नंबर 4 दवाऊं। उन्हनि दवाउनि इस्तेमालु करण जे करे असांजी ज़राअत जी फर्टिलिटी मुतासिर थी, ज़रख़ेज़ी मुतासिर थी। असां हीअं चऊं था त पंजाब असांजो पाणी थो बंदि करे, केनाल ठाहे चोलिस्तान में, सिंध जी आबाद ज़मीन खे गिराबाद थो करे, सॼी सिंध एहतिजाज थी करे। असां वकीलनि मार्च कयो हैदराबाद खां कराची ताईं, त पोइ ही बि मार्च आहे। हिदायतुल्लाह छजड़ा साहब ॿुधी छॾियो साहिब, करप्शन करे 10 करोड़ रुपया हिकु महीने में कमाईंदो हुए ऐं पैसा कमाए करे सिंध जूं ज़मीनूं गिराबाद कई, सिंध जी फर्टिलिटी तबाह कई, सिंध जी रिसर्च ख़तमु करे छॾियई, सिंध जी फर्टिलिटी उपत मयारे ज़मीन जो उहो बर्बादु थी वियो। सिम कलर तुंहिंजे दवाउनि जे इस्तेमालु करण जे करे आयो ऐं ज़मीन जेका असांखे उपत ॾींदी हुई उनजी उपत मुतासिर थी वई। तो दौलत ठाही, तो मिल्कियत ठाही, गैर मयारी दवाऊं खपाए करे हर हिकु ज़िले में जेके तूं दवाऊं ॾींदो हुई उन मां त तो पैसा 10 करोड़ रुपया हर महीने में कमाया। पर सिंध तबाह करे छॾी। मां सम्झां थो इन पैसनि मां तो छा कमायो। हा, तो शाह पंहिंजे सूमरनि खां राइस मिल वरिती, उहा तुंहिंजो भाउ मोहम्मद ख़ान छजेड़ो संभालींदो आहे। 700 एकड़ तो कच्चे में ज़रई ज़मीन वरिती, उहा बि तुंहिंजो भाउ मोहम्मद ख़ान छजेड़ो संभालींदो आहे। तुंहिंजा 2 पेट्रोल पंप आहिनि सेवण जामशोरो रोड ते, उहा तो वटि मिल्कियत आहे। तूं मेरान यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे में हिकिड़ो अयाशी जे लाइ, दोस्तनि जे ख़िदमत जे लाइ, ख़ातिर तवाज़े जे लाइ, आदिरबाह जे लाइ हिकिड़ो बंगलो ठाराए छॾियो आहे। उहो तुंहिंजी मिल्कियत आहे। जॾहिं तुंहिंजो रूह कढंदो आहे उते तूं ईंदो ई। तो डिफेंस वाधूवाग, न्यू डिफेंस वाधूवाग हैदराबाद में 15-20 करोड़ रुपए जो महल ख़रीद कयो आहे। उहो त तो वटि आहे जिते तूं फैमिली सां रहीं थो। दादू केनाल ते जिते तुंहिंजो मनो थियल हूंदो अबनि ॾाॾनि जो, उनखे ठाराए तो करोड़नि जो महल त ठाराए वई, उते महल बि तुंहिंजो ठही वियो। माना महल ठहियो, 2 पेट्रोल पंप बि अची विया, मेरान यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे में महल अची वियो, न्यू डिफेंस वाधूआ हैदराबाद में 15-20 करोड़ रुपए जो तुंहिंजो बंगलो अची वियो। उन सां गॾोगॾु टंडोजाम जे भरिसां ऐं कचे में 700 एकड़ त ज़मीन तो ख़रीद कई। राइस मिल बि तो शरीफ़ सूमरनि खां, शाह पंजे जा शरीफ़ सूमरा, उनखां तो ख़रीद करे वरिती। ज़मीन बि तोखे आई, राइस मिल बि मिली वई, पेट्रोल पंप बि मिली विया, बंगला महल माड़ियूं मिली वियूं, पैसा बि तुंहिंजा बैंकुनि में फिक्स में रखियल आहिनि। ज़रई ज़मीन टंडोजाम जे भरिसां बि तो उते ख़रीद कई, हैदराबाद कराची में बि तो प्लाट ख़रीद कया। तो वटि दौलत तमामु घणी आई।
तूं प्रोजेक्ट डायरेक्टर जॾहिं जो सवादु थियो थिए उन मां अरबें रुपया तो कमाया, इहो एतिरी दौलत तो कमाई, पर छा एतिरी दौलत कमाइण खां पोइ तो इज़त कमाई? तो तोखे जेके पैसा आहिनि उन में को तो इदारो क़ाइमु कयो, सिहत जो इदारो, तालीम जो इदारो, यतीमनि जे लाइ इदारो, ओल्ड एज हाउस, ग़रीबनि जे लाइ का गाॾी, अहिड़ी का एम्बुलेंस जेका ग़रीबनि जी सर्विस करे, अहिड़ो तूं ॿारहाड़ी जे शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾींहुं आहे, ग़रीब शागिर्दनि खे पढ़ाई आहे, ॻोठनि मां छॼणनि में हड़ताल के मां तुंहिंजे ॻोठ छॼणनि जा जिन खे तो नाअहल माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, जेके ड्यूटी ते बि कोन वेंदा आहिनि, घर में पघारूं खणंदा आहिनि, उन्हनि जा सॼा तफ़सील आहिनि मूं वटि, छो त मां बि में हड़ताल के जो आहियां, मूं वटि सॼा तफ़सील आहिनि, पर उन्हनि तफ़सीलनि ते अॼु नथो ॻाल्हायां, टाइम ईंदो त उन्हनि ते बि ॻाल्हाईंदुसि। कंहिं कंहिं माण्हू खे नौकिरी वठी ॾिनव, कीअं नौकरियूं खपायव, नाअहल माण्हू कीअं भर्ती कयव एग्रीकल्चर एक्सटेंशन में, माण्हुनि सां ज़ुल्म कीअं कयव, सिंध जे अहल ईमानदार क्वालिफाइड कॉम्पिटेंट माण्हुनि जो हक़ कीअं खाधव, मयारी माण्हुनि जूं डिग्रियूं ऐं मयारी माण्हुनि जो जेको कुझु हुयो उहो तव्हां उन्हनि खां खसे, उन्हनि खां लुटे तव्हां नाअहल माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, उनजो तोखां ज़रूरु पुछाणो थींदो, मां पुछाणो कंदुसि, अदालतूं बि कंदियूं, ऐं मां जेको अॼु तव्हां सां वीलाग में मुखातिब आहियां, हिदायतुल्लाह छजड़ा साहिबु ॿुधो, ऐं उन्हनि जे दोस्तनि सां मुखातिब आहियां, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम मां जेके पढ़ी आया आहिनि, जेके उनजा क्लास फेलोज़ आहिनि, सूरत हाल त तव्हांजी इहा हुई न त तव्हां पेपर क्वालिफाई न करे सघंदा हुयो, पोइ हबीब बैंक जिते निसार अहमद विस्तड़ो मैनेजर हूंदो हुयो, उस्तादनि खे लोन ॾींदो हुयो, उस्ताद उनजो वॾो एतिराम कंदा हुया, उनजे चवण ते तव्हांजा पेपर हबीब बैंक टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी जे ब्रांच में पेपर ईंदा हुया, असेसमेंट उते उस्ताद कंदा हुया ऐं उते तव्हांखे मार्कूं मिलंदियूं हुयूं, एतिरा तव्हां होशियारु हुयो, तव्हांजा कारतूस जेके कॉपी करे पास उते इम्तिहान ॾींदा हुयो, उनजी बि तव्हांजी अहलियत असांखे ख़बर आहे, जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो अंग्रेज़ी में, जॾहिं ॾुखियो लफ़्ज़ ईंदो आहे त उन तलफ़ुज़ खे, प्रोनाउंसिएशन खे क्लियर करण जे बजाए उनखे अहिड़े मध्यम अंदाज़ में चई वेंदा आहियो जो केरु उनजो प्रोनाउंसिएशन खे सम्झी न सघे, तव्हां ई तरह त कॉम्पिटेंट आहियो, क्वालिफाइड आहियो, तव्हां वटि फ़क़ति हिकिड़ी शइ आहे, उहा पैसो आहे, छा पैसो सुकून जी अलामत आहे, वैलुल कुल हुमज़त मज़त अल्लज़ी जमा मालहू अददहू अया सब अन्न मालहू अखलद, जनम उन्हनि माण्हुनि लाइ जेके पैसा जमा था करण वरी उनखे ॻणनि था, सॼो क़ुरान भरियो पियो आहे त जिन माण्हुनि पैसा गॾु कया उनखे क़यामत में उन्हनि पैसनि सां ॾंभ ॾींदुसि, पैसा औलाद लाइ, औलाद ऐं ज़ालुनि जे लाइ, या अय्युहल्लज़ीन आमनू इन मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वुन लकुम फहज़ुरूहुम, सूरह तग़ाबन में चवे थो रब कायनात क़ुरान पाक में, ए ईमान वारो, के तव्हांजा पुट औलाद ऐं तव्हांजूं घरवारियूं तव्हांजूं दुश्मन आहिनि, इन्हनि खां बचो, तव्हां त पैसा इन औलाद लाइ गॾु कया आहिनि, तव्हांजी क़बर ते बि कोन ईंदा, तव्हांजे नाले ते ख़ैरात कोन कंदा, हाणे त तव्हां थी सघे थो भली केतिरी बि तव्हांजी हयाती थिए, पर आहे हिकिड़ो ॾींहुं ॼमण जो, ॿियो ॾींहुं मरण जो, पर हिदायतुल्लाह छजड़ा साहिबु तव्हां पंहिंजी क़बर कारी करे छॾी, तव्हां एतिरो ज़मीनूं असांजूं बंजर बनाए छॾियव, गिराबाद करे छॾियव, फर्टिलिटी तबाह करे छॾियव, उनजो पुछाणो रब कायनात तव्हां खां कंदो, ऐं मूं वटि जेके सुबुह त हीअं गॾु थियनि था पिया, मां बि वेंदुसि अदालत में वञी करे, हाणे अॼु ईअं न आहे, अॼु मां 18 मार्च 2025 ते जेको तव्हां सां मुखातिब आहियां वीलाग जे थ्रो, इहो तव्हांखे चैलेंज थो करियां त हिते मुंहिंजो इख़्तिताम कोन थियो जदोजहद जो, मूंखे तव्हांखे तमामु घणो क्लियर करिणो आहे ऐं चिटो करिणो आहे, ऐं सभिनी शयुनि ते मां वाज़ CP में जॾहिं वेंदुसि उन ते रोशनी विझंदुसि, अदालत आलिया में
अदालत आलिया खां पोइ जेकॾहिं मूंखे अदालत उज़मा में वञिणो पियो सुप्रीम कोर्ट में त उते बि विढ़ंदुसि। लेकिन तुंहिंजे इन गॾु कयल मिल्कियत खे जंहिंमें तूं अॼु एतिरे वॾनि 20 करोड़ जे महल में रही थो ऐं अॼु तो वटि मेरान यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जामशेरे में महल आहे, इहो काॾों आयो? 2 पेट्रोल पंप तो वटि कीअं आया? 700 एकड़ ज़मीन तो वटि कीअं आई? राइस मिल शाह 5 जे क़रीब तो कीअं हासिलु कयो? ऐं ॿिया प्लाट तो कीअं वरिता? ऐं केतिरो तो वटि असेट्स आहिनि? 200 रुपया तोखे ख़र्ची मिलंदी जॾहिं तूं स्टूडेंट हूंदे, कपिड़ा उन मां धोराईंदे, मानी उन मां खाईंदे, तॾहिं त तूं ठंडो जाम जे बाग़नि मां अंब चोराईंदे, ॼमूं चोराईंदे, ॿेर चोराईंदे, उहे चोरी करे तूं उहे खपाए करे टोकरा उन मां तूं पंहिंजो पेट पालींदे, अॼु तूं अमीर थी वियो आहीं। तो ज़्यादती कई आहे, क़ौम जो नाणो लुटियो थी, क़ौम सां बेवाजिबी कई अथई। उनजे करे केतिरा बि तो वटि पैसा आहिनि उहे कम जा कोन्हनि। हिन सरकार खे त इन्हनि इदारनि खे हलाइण लाइ PhD होल्डर रखणु घुरिजनि हा, जेके स्कॉलर हुजनि हा, जेके फर्टिलिटी जे ॼाण उन्हनि वटि हुजनि हा, जेके इदारनि खे सही नमूने सां हलाए सघनि हा। पर तव्हां जहिड़े नाअहल माण्हू खे जंहिंजी सिंपल MSc आहे उनखे रखियो अथनि, जंहिं इदारनि खे तबाह करे छॾियो, जंहिं रिसर्च सेंटर सिंध जा तबाह करे छॾिया। उनजे करे तव्हांजी मिल्कियत, तव्हांजी दौलत, तव्हांजे इज़तुनि जो तहफ़ुज़ नाहे, तव्हांजी उमिरि न वधाए सघंदियूं। केतिरी बि तव्हां वटि दौलत हुजे, फ़ज़ा जा अजलुम ला यस्तक़दिमून साअतन वला यस्तअख़िरून। जॾहिं तव्हांखे मौत ईंदो त हिकु विख न अॻिते थींदी न हिकु विख पोइते। वलो कान फी बुरूजुन मशीद, भली जबल जे चोटनि ते हुजो। शाह 5 जा रहवासी, सोबो ख़ान मक्सी जे भरिसां तुंहिंजो ॻोठु आहे, फिरोज़ शाह नारी, बख्शलाक्षर, बालिशाह मेहर, सॼी दुनिया तोखे सुञाणे। तो कीअं दौलत गॾु कई आहे, तो कीअं ज़मीनूं ख़रीद कयूं आहिनि। उनजे करे अॼु मां तव्हां सां इहो मुखातिबु थियो आहियां। इन हद ते वधीक ॻाल्हाइणु चाहियां, कलाक बि ॻाल्हाए वञा, पर मुंहिंजा दोस्त थी सघे थो बोर थींदा हुजनि ऐं वधीक न ॿुधी सघनि। महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजो चैनल ते जेको कुझु ॻाल्हायां थो इहो शेयर कजो ऐं सभिनी दोस्तनि खे चइजो त इहो मुंहिंजो वीलाग सॼो ॿुधनि। ॿियनि दोस्तनि खे बि मुंहिंजी अपील आहे, जंहिं वटि बि सबूत आहिनि करप्शन जा, कंहिं बि ऑफिसर जे ख़िलाफ़ आहिनि, मूं ॾे पेश करियो त उन ते वीलाग चाहियां। इंशाअल्लाह ताला सभिनी सां मोह ॾींदुसि। महिरबानी साथियो।